बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सभिनी सूफ़ी सोज़ रखंदड़नि खे हक़ मौजूद। उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदो। ॾेह में परॾेह में जाते बि असांखे ॾिठो पियो वञे, अवां सभिनी खे दिलि तमामु ते गहराइनि सां भली कार चवंदसि। मां आहियां अवां जी ख़िदमत में हाज़िर शाजी करीम जिलानी। ऐं प्रोग्राम अॼोको हर लिहाज़ लाइ घणो ख़ासि आहे, छो जो असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त कुझु डिफरेंट हुजे। ऐं उमें बि लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक शुरू आहे ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त असां सभिनी जे लाइ हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे। ऐं हीअ जेके ॾींहं आहिनि असां सभिनी जे लाइ ख़ासि हूंदा आहिनि। लतीफ़ सरकार जे दरगाह ते जेके सूफ़ी फ़क़ीर, मां इन करे वर्ड यूज़ कंदसि छाजे करे जो आजिज़ी ऐं इनकिसारी जंहिं माण्हू में हूंदी आहे त लाज़मी ॻाल्हि आहे उहो पाण खे फ़क़ीर ई सॾाईंदो आहे। सो उहे दरगाह ते हिन महिल पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कनि पिया। लतीफ़ सरकार जे कलाम खे पंहिंजे अंदाज़ में जेकॾो ख़ासि अंदाज़ आहे उन अंदाज़ में पेश कनि पिया, त लाज़मी ॻाल्हि आहे त हीअ असां सभिनी जे लाइ हिकिड़ो ख़ासि मां चवंदसि वीक आहे। ऐं हिन वीक खे असां कोशिशि कंदासीं त कंहिं हद ताईं सेलिब्रेट बि कयूं। बहरहाल लतीफ़ सरकार जी दरगाह ते त हिन महिल काफ़ी अव्हांखे नज़र ईंदो त जेके फ़क़ीर आहिनि या जेके उन्हनि जा आशिक़ आहिनि या जेके उन्हनि सां मोहबत कनि था, उन्हनि सां हुब रखनि था, उहे यकीनन हिन महिल लतीफ़ सरकार जी दरगाह ते हूंदा। ॿी ॻाल्हि आहे त अॼु दुनिया भर में हादसनि जो आलमी ॾिहाड़ो बि मल्हायो पियो वञे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे लतीफ़ सरकार जे शाइरी जी मां ॻाल्हि कयां त लतीफ़ सरकार जे शाइरीअ में बेशक उहा ॻाल्हि अॼु खां इलाही साल पहिरियों कई वई, पर मौजूदा जेके सिचुएशन्स आहिनि, मौजूदा जेके हालतूं आहिनि, उन्हनि सभिनी शयुनि सां उहा शाइरी इलाही हद ताईं लिंक करे थी, बल्कि 100% लिंक करे थी। जेका ॻाल्हि लतीफ़ सरकार अॼु खां केतिरा साल पहिरियों करे वियो, उहा ॻाल्हि अॼु थिए पई। ऐं उहे सभई शयूं आहिनि त सिंपल आहे त हादसनि जो बि आलमी ॾींहुं आहे ऐं असां हमेशह हादसनि जा मुंतज़िर हूंदा आहियूं। हालांकि असां वटि सभु कुझु अवेलेबल आहे। जेकॾहिं असां लतीफ़ सरकार जे पैगाम खे सिर्फ़ु सम्झण जी कोशिशि कयूं ऐं शाइरी जी जेकॾहिं अधु हद ताईं रिसाले खे असां सम्झूं था त यकीन कयो ज़िंदगी गुज़ारणु इलाही घणी आसान थी वेंदी। पर असां उहो ई वापसि उहो ई मसइलो फ्री थो अचे त असां पहिरियों ख़बर नाहे छो मुंतज़िर हूंदा आहियूं त ज़िंदगी में कुझु थी वञे, का ट्रेजेडी अची वञे, को प्रॉब्लम थी वञे, उन खां पोइ असां उनजो हल ॻोल्हींदासीं। पर पहिरियों इहो न कंदा आहियूं त भई असां स्टार्ट में कुझु करे वठूं पंहिंजी लाइफ जे लाइ, स्टार्ट में पंहिंजी ज़िंदगी खे थोरो सिक्योर करे वठूं, उन खां पोइ असां अॻिते हलूं। बहरहाल जेके बि लतीफ़ी रंग में रंगियल आहिनि, जेके पाण खे उन रंग जो हिसो भाइनि था, उहे उमेदु आहे त हिकिड़े अलॻि अंदाज़ में, हिकिड़े अलॻि नमूने सां कोशिशि कंदा त लतीफ़ सरकार खे भेटा पेश कनि। ऐं हिन महिल असां बि कोशिशि कई आहे ऐं असांजे प्रोग्राम में अॼु सूफ़ी फ़क़ीर मौजूदु आहिनि, सूफ़ी रागी मौजूदु आहिनि। सो उन्हनि खे असां कोशिशि कंदासीं त लतीफ़ सरकार जी शाइरी अॼु ॿुधूं कलाम जी सूरत में। उमेदु आहे त उहो कलाम, वायूं, उहे काफ़ियूं मां सभिनी खे तमामु घणियूं पसंदि ईंदियूं। सो मां चाहींदसि तव्हां सभिनी खे ॿुधाईंदी आहियां त हीउ प्रोग्राम मां ॾिसो पिया नेस्ले एवरीडे जे ताउन सां ऐं सिर्फ़ु 10 रुपए जे साशे में अवां 3 कप गर्मा गर्म चांहि जो तयारु करे सघो था। एक्सपर्ट्स जी चॉइस आहे गर्मा गर्म ऐं जेका असां चवंदा आहियूं स्ट्रॉन्ग टी हुजे, उहा स्ट्रॉन्ग टी बिल्कुलु अव्हांखे मिली वेंदी जस्ट 10 रुपयनि जे साशे में। ऐं इलाही ईज़ी आहे चांहि ठाहिणु। हाणे जेकॾहिं मां तव्हांखे तरीक़ो ॿुधाइणु स्टार्ट थी वञा त पोइ जेको जंहिंजे ढाबे ते अॼु असां मौजूदु आहियूं, हमेशह मौजूदु हूंदा आहियूं, काफ़ी ॾींहंनि खां मौजूदु आहियूं, के उहो काविड़जी पवंदो त के खां ई पुछी वठूं था त उहो चांहि अॼु कीअं ठाहींदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शाहजा, अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद, सदा मौजूद, ख़ुशि आहियो? ऐं अल्लाह जा करमनि। चांहि त तव्हांखे हर हफ़्ते खां वठी जीअं पोएं ॾींहंनि खां वठी सेखारींदो आहियां, चांहि त उअं ई ठहंदी जीअं ठाहींदा आहियूं। पर कमाल बसि इन जो आहे नेस्ले एवरीडे वारनि जो, जेको हिकिड़ो शाशो नंढड़ो ठाहियो आहे 10 रुपए में थो मिले। ऐं उन 10 रुपए में 3-4 कप मज़े सां ठही था वञनि, कड़क चांहि। ऐं ॾिसो न के अॼुकल्ह 10 रुपया ॿार बि कोन थो वठे, चए थो न इहे थोरा आहिनि। हा बिल्कुलु, थोरा टाफी बि नथी मिले हुन ते। ऐं थोरनि में 3 कप अव्हांखे चांहि जो तयारु थी मिलंदे, इन खां वॾी ॻाल्हि कान्हे। इन खां वॾी ॻाल्हि का बि कोन्हे का। ख़ैर कॉमेडी त हलंदी रहंदी। हा कॉमेडी पर हलंदी रहंदी। असां भई नथा कयूं अॼु। अॼु ईअं न कंदासीं। अॼु असां सॼो प्रोग्राम जेको आहे सम्झो त होटल जो प्रोग्राम आहे, एवरीडे जो प्रोग्राम आहे। अॼु ॾिसो सूफ़ी रंग बि हूंदो ऐं जेके असांजे व्यूवर्स ॾिसनि पिया उन चेहरे ते मुर्कूं बि हूंदियूं। ऐं हमेशह जॾहिं उन महिमान खे, जेको अॼु महिमान मां न चवां छो जो मेज़बान आहे ऐं महिमान बि चई सघां थी, छो जो सलाम सिन प्रोग्राम में अॼु मौजूदु आहिनि। बहरहाल मेज़बान इन करे जो सिन टीवी सां उन्हनि जो हिकिड़ो गहरो वास्तो आहे, गहरो रिश्तो आहे ऐं हमेशह अक्सर मुलाक़ात थींदी रहंदी आहे। त इन करे मां चयो त हीअ असांजे घर जो भाती आहे ऐं अॼु घर जो भाती हिन प्रोग्राम में मौजूदु आहे। त असांजे लाइ बाइज़ ख़ुशी ऐं बाइज़ एज़ाज़ ॻाल्हि आहे, छाजे करे जो इलाही घणा सीनियर आहिनि। असांखे त अञा मस 4 ॾींहं थिया आहिनि इंडस्ट्री में आहे, बट ही माशाल्लाह इलाही वॾे अरसे खां कमु कनि पिया, पंहिंजे पाण खे मनाए चुका आहिनि, बहितरीनु अदाकार आहिनि, चाहे सीरियस रोल्स हुजनि या कॉमेडी हुजे या कॉमेडी प्रोग्राम्स हुजनि, कॉमेडी प्रोग्राम्स में होस्टिंग जी ॻाल्हि हुजे। यकीन कयो उनखे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मिंट बि न आहे लॻंदो कंहिंजे चेहरे ते मुर्क बिखेरण में। भले तव्हां केतिरा बि अपसेट हुजो, केतिरा बि उदास हुजो, पर हिननि जे आॾो जेकॾहिं तव्हां अची वियो हिकिड़ो भेरो ऐं मूड में हुया त तव्हांखे
तव्हांखे खिलाइणो आहे यकीन कयो अवां सिर्फ़ु 1 खां 2 या 3 मिंटनि जी ॻाल्हि आहे फ़ौरन अवां खिली वेंदव सो अॼु उहे ई मुल्कूं बिखेरींदो इनशाला उहे महिमान कोशिशि कंदासीं त उनखां इहो पुछूं त हिन मुल्क जे पोयों छा राज़ आहे हिन ख़ुशीअ जे पोयों कॉमेडी जे पोयों ऐं एतिरी बहितरीनु अदाकारी जे पोयों छा राज़ आहे सो महिमान आहे माशाल्लाह सां वाहिद रज़ा साहब अस्सलाम वालेकुम भली कार चवंदासीं अव्हांखे कुझु रहिजी त न वियो ऐं हक़ मौजूद कुझु अञा वधीक थी वियो ऐं ॿी ॻाल्हि इहा जेको तव्हांजे महिमान वारे हवाले सां त जो असांजो महिमान आहे त महिमान और ॿियो बाद में चयो न न असांजे घर जो भातिया छो अफ़सर प्रोग्राम विच में तव्हांखे छा ॿी ॻाल्हि वणी मूंखे छो जो महिमान जी इज़त थींदी आहे महिमाननि जी ख़िदमत थींदी आहे जेकॾहिं घर जो भाती थियूं त अॻ में चांहि असांजा सूफ़ी फ़क़ीर जे दोस्तनि इहे पी वेंदा चांहि मूंखे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त घर वारनि जो वरी एतिराम बि हूंदो अथव एतिराम हूंदो आहे ख़ासि तौर ते घर जा वॾड़ा हुजनि सीनियर हुजनि ऐं ॿी इहा ॻाल्हि बि मूंखे ॾाढी ॾुखी लॻी वॾड़ा त बीठा अॼु मतलब फर्स्ट टाइम अच्छा इट मीन्स अॼु फर्स्ट टाइम शाजी करीम जिलानी जा सभई अंदाज़ा ग़लति साबित थी विया काई ॻाल्हि न आहे अञा टाइम आहे पंहिंजे हिसाब सां सही हो तव्हां खां मां सीनियर आहियां पर तमामु घणा सीनियर थी करे मूंखे कमतरी में शायदि असांजी उमिरि एॾी वॾी थी असां पोड़ा थी वियासीं अहिड़ी ॻाल्हि न आहे सो अव्हां सां ॻाल्हाईंदासीं ऐं अॼु अव्हां जे लाइ असां राग रंग जो एतमाम बि कयो आहे सो अव्हांखे ॿुधाईंदे लाइ व्यूअर्स तमामु बहितरीनु आवाज़ जो मालिक रागी आहे नौजवान आहे यंग आहे पर माशाल्लाह इलाही सुठो हुनजो अंदाज़ ऐं आवाज़ आहे मुर्क महबूब अली अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं ख़ुशि आहियो ख़ैरियत सां आहियो हक़ मौजूद ऐं लख थोरा अव्हां जा अव्हां क़ीमती वक़्तु कढी आहियो जी व्यूअर्स ऐं अव्हांखे यादि हूंदो त असां सूफ़ी वीक सेलिब्रेट कयो सलाम सिंह जे प्लेटफॉर्म ते सेट ते ऐं उन वीक खे एतिरी घणी मोट मिली ख़ासि तौर ते जेके बरागी असांजे प्रोग्राम में हुआ उन्हनि जे लाइ ख़ासि तौर ते फ़रमाइश हुई तव्हां उनखे कॾहिं था इनवाइट कयो कॾहिं मां ॿीहर इन रंग में असांखे रंगियो था अहिड़े क़िस्म जे कंहिं प्रोग्राम जो अहतमाम कयो था त असां सोचियो त छो न अछा जे करे जो उर्स मुबारक बि स्टार्ट आहे लतीफ़ सरकार जो त असां उन्हनि खे मधु कयूं ऐं उन्हनि सां कचहरी कयूं सो असां सां गॾु मौजूदु आहे फ़क़ीर एजाज़ अली अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं हक़ मौजूद वॾी महिरबानी अव्हां हिते मौजूदु आहियो अव्हां सां गॾु अव्हांजो साथी हमेशह अव्हां सां गॾु हूंदो आहे फ़क़ीर रजब अली ख़ासि अली अस्सलाम वालेकुम अव्हांखे भली कार चवंदासीं हक़ मौजूद ऐं थोरा आहियूं अव्हां जा जो अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते आया आहियो इन खां अलावा ढोलक ते व्यूअर्स अव्हां हिन पासे ते ॾिसी सघो था असां सां गॾु मौजूदु आहे एजाज़ समो साहब अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद ऐं बाजे ते मौजूदु आहे शफ़ी मोहम्मद अस्सलाम वालेकुम ऐं हक़ मौजूद लख थोरा अव्हां सभिनी जा जो अॼु अव्हां क़ीमती वक़्तु कढी हिते आया सो मुंहिंजे ख़्याल में त अॼोके प्रोग्राम जो आगाज़ वाहिद साहब हिकिड़े शानदार कलाम सां थी वञे जेकॾहिं इजाज़त हुजे इजाज़त आहे जी सो एजाज़ साहब लतीफ़ साईं जो बोल उन सां शुरुआत कयूं था मेलो वाए साईं जन जो शुरुआत लतीफ़ साईं जे बोल आहे सो असां बिल्कुलु तयार आहियूं लतीफ़ी रंग में रंगजण जे लाइ जी कनूस बात होई या वसदी बूंद बारी वो कुल फिराक पटीज पेवल वेक विसाल दियारी वली मोहम्मद दम जान गनीमत आ दोस्त दिती दिलदारी मानू घुरन माल आऊं सबदी घुरा सुपरी मानू घुरल माल आऊं सबदी घुरा सुपरी दुनिया तह दोस्त ता फिदा करिया फिलहाल ओ कयस नाम निहाल पसण ता परे थियो मकर डोल डिलो ना तो निमाणी असी कोने कमीणी जा बिगर तो बिलो तुझो नाम नीलो वटो वेठड़ी आहियां इंदो सजन साईं अला मुझो इंदो सजन साईं इंदो सजन साईं अला मुझो इंदो सजन साईं ओ
सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं मथा लगन साकड़ो सही सलामत नींदो मथा लगन साकड़ो हाँ मथा लगन साकड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ओ ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं हादी ॾई हथड़ा अची टिकण मां चाढ़ींदो हादी ॾई हथड़ा हादी ॾई हथड़ा अची टिकण मां चाढ़ींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ओ ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं उते अब्दुल लतीफ जे हाथी हथ धरींदो उते अब्दुल लतीफ जे हाँ उते अब्दुल लतीफ जे हाथी हथ धरींदो उते अब्दुल लतीफ जे हाथी हथ धरींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं ओ ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं माशाल्लाह तमामु बहितरीनु आगाज़ तमामु सुहिणो सो ॻाल्हि ॿोल खे असां बिल्कुलु कंटिन्यू कंदासीं पर हिकिड़ो ब्रेक वठूं अव्हांखे त ख़बर आहे केॾो ज़रूरी हूंदो आहे हिकिड़ो ब्रेक वठणु जी व्यूअर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ सो कीप वॉचिंग सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं अवां सभिनी खे भली कार चवंदासीं सलाम सिंध में ऐं ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं सारिगर जो आगाज़ असां मौसीक़ी सां कयो त हाणे मुंहिंजे ख़्याल में त ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइणु वधीक बहितर हूंदो वाहिद रज़ा साहब मां तव्हांखे स्क्रीन ते ॾिसंदी रहंदी आहियां व्यूअर्स बि तव्हांखे ॾिसंदा यकीनन तमामु घणा फेमस आहियो अॼुकल्ह त ऐं मां बि तव्हांखे स्क्रीन ते ॾिसंदो रहंदो आहियां ऐं Thank you ख़ासि so करे much. पर तारीफ़ कंदो रहंदो आहियां
अच्छा हा छो हाणे पहिरीं ॻाल्हि त तव्हां कंपेयरिंग सुठी था कयो माशाल्लाह तमामु बहितरीनु एप्रिशिएट कयां थो तव्हांखे पर जेकॾहिं को न बि कंदो आहे जॾहिं माण्हू वटि महिमान थी वेंदो आहे त माना जान छॾाइण जे करे बि चई वेंदो आहे कॾहिं कॾहिं मूंखे इहो अंदाज़ो हुयो त अॻिलो जेको तीर आहे न उहो अहिड़े क़िस्म जो अचण वारो आहे न, न, तव्हां खां तारीफ़ जी उमेद मां नथी करे सघां यकीन ख़ैर मां तव्हांजी तारीफ़ करे वाक़ई, सघां थी really. बिकॉज़ तव्हां इलाही सुठा आर्टिस्ट आहियो इलाही सुठो कमु कयो पिया नंढपण खां शौक़ु हुयो या इतफ़ाक़न हिन फील्ड में अची वियो बचपन खां ई शौक़ु हुयो मूंखे बचपन में बि आहे जंहिं वक़्त में सम्झो सिर्फ़ु PTV चैनल हुयो ऐं को चैनल बि न हुयो ऐं फिल्मूं ठहंदियूं हुयूं त मां बिल्कुलु तक़रीबन मुंहिंजी एज उन टाइम 7 साल या 8 साल ईअं तक़रीबन उन वक़्त में माना जेको आहे सो हिकिड़ो शौक़ु हुयो मूंखे जॾहिं बाबू मूंखे ॻाल्हि कंदो त फिल्म ॾिसजांइ हीअं परदे ते फिल्म हलंदी पोइ मूं ॾिठी त कोन्हे फिल्म भेरियल मां अंदाज़ो कयो त कीअं परदो हूंदो आहे न ॿुधाए हीअं परदो हूंदो आहे माना हिकिड़ो अछो कपिड़ो माना सधो करे बीहारियो परियां जेको आहे सो चंड जी मतिलबु रोशनी ते पाछो जेको आहे सो परदे ते पए पियो त उते जेको आहे सो माण्हू जो पाछो नज़रे पियो त हीअं बाक़ाइदे नज़र ईंदो आहे पाछे में पोइ उन में असां नंढा ॿार हुआसीं गॾिजी करे उन चंड जी रोशनी ते कपिड़ो रखी पोइ ओॾो परियां बीहंदा हुआसीं त पाछो असां हुन ते पवंदो पोइ चवंदो हिन माण्हू खे चवंदो तव्हां हेॾे बीहो हेॾे फिल्म हले थी पई अच्छा त उन टाइम मतिलबु शौक़ु हूंदो आहे यानी कि तव्हां त हिकिड़ो इलाही यूनिक कमु कयो न छो जो अहिड़े क़िस्म जो कॉन्सेप्ट उन दौर में अचणु वॾी ॻाल्हि हुई बिल्कुलु इहो ड्रामो जेको आहे सो ईअं कंदा हुआसीं उन खां पोइ वरी जॾहिं स्कूल लाइफ अची वई त उते थींदा आहिनि थिएटर ड्रामा वग़ैरह स्टेज आहे फंक्शन वग़ैरह ते उते बि कंदा हुआसीं पर उते मूंखे ड्रामा घटि उते मूंखे ॻाराईंदा हुआ मां नंढो हूंदुमि त जलाल चंद जो जेको आहे सो अॼु बि मूंखे वणंदो आहे उनजो आवाज़ु माण्हुनि खे हक़ीक़त मां ॿुधायां थो जलाल चंद जो सदाबहार उहो गुलूकार आहे जेके उन वक़्त में बि उन ते खिलंदा हुआ छो जो निड़ी जेको उहो ॾकाईंदो खिलंदा हुआ त जलाल हीअं ॻाए थो पर दिली तौर ते वरी ॾिसंदासीं त उन खे ॿुधनि था पिया अॼु बि ॿुधनि था पिया ऐं अॼु बि जेके जलाल चंद जो आवाज़ु असां ॿुधंदा आहियूं त वाह वाह जलाल चंद जो जहिड़ो गुलूकार नथो अची सघे वरी लाज़मी ॻाल्हि हाणे पसंदि नापसंदि त हिकिड़ो ज़ाती मामिलो आहे पर उन जहिड़ी वेरिएशन्स हिन महिल ताईं कंहिं सिंगर जे अंदरि कोन आहिनि हक़ीक़त ई आहे ऐं बाक़ी हाणे माण्हू छा था सोचनि छा नज़रियो आहे इन सां असांखे को सरोकार कोन्हे असांजे लाइ सभई बराबरि आहिनि सभई इक्वल मतिलबु सभु गुलूकार असां सुठा आहिनि हर को तक़रीबन ॿुधे थो पर जीअं अॼु ख़ासि करके जेको आहे सो इंडिया ॿुधी वञे थी या चंद कुझु गुलूकार आहिनि हितां जा बि उहे हलनि था पिया पर उन वक़्त में इंडिया बि त उन वक़्त में उरूज हिते हुई इंडिया खे न ॿुधंदा माण्हू जलाल चंद खे ॿुधंदा कोई ॻाल्हि थी न त वेरिएशन हुनजो अंदाज़ सिंधी जेको फोक रंग खे अॻिते खणी आयो वरी चपड़ी ऐं यकतारे जो स्टाइल लाज़मी ॻाल्हि आहे हे फोक शयूं आहिनि हिननि खे असां कम अज़ कम सिंधी माण्हू पाण खां अलॻि नथा करे सघूं चाहे असां केतिरा बि फेमस थी वञूं असांजो इहो गुलूकार साहब बि लॻे थो फन तड़पे थो वेही वेही डूं करे थो महसूसु कराए थो त मां बि वेठो पर मां इहो चाहियां पई के त हिकु त चांहि तव्हां तयारु कयो असांजे महिमाननि जे लाइ ऐं ॿियो मां इहो पई चवां त छो न हिन महिल जलाल चांडी जे स्टाइल खे हिते ॿुधो वञे तव्हांखे ख़बर आहे जलाल चांद हिन दुनिया में लाॾाणो बि हिननि फनकारनि जे करे करे हीअ वाहिद जहिड़ा जेका अची आहे न अची हुनजो नकल करणु लॻा हुन वीचारा ॾिठो त हाणे इलाही अची विया न हाणे आऊं छा कयां तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां कॾहिं बि जलाल चांडो थी न ॻायो आहे जलाल चांड जे लाइ अॼु बि असां लाइ एतिराम आहे मां हुनजो शागिर्दु थी वेंदो आहियां जेके शागिर्द त इलाही थिया न जीअं मां हर माण्हू जे मरण खां पोइ इहो ई किसो हूंदो आहे त मां अॼु बि हुनजो फैन आहियां उन टाइम छो न हुयो उन टाइम हुयासीं सतनि सालनि जो नकुल कंदो माना नकल कंदो हमेशा कॉमेडी करे करे ॿियनि खे फासाईंदा आहिनि अॼु असां इहो था चऊं तव्हां बि सभु चांहि वारा मशहूरु न थींदा आहिनि तव्हां हरू भरू अची न पओ सभु चांहि वारा मशहूरु न हिकिड़ो बि खोड़ा चांहि वारो मथे में लॻियल आहे तोखे ख़बर आहे त मुंहिंजी माउ बि पठाणी आहे आउं बि मशहूरु थी सघां थो हिन में चांसिस आहिनि अखियुनि में लेंस हणी वठो कोई मसलो न आहे पर हिनजो इहो मतिलबु न आहे त तव्हां कलाम न ॿुधाईंदो न अॼु ॿुधाईंदो वाह वाह ज़बरदस्त मां ॿुधायां हा जी अच्छा अच्छा हू जे स्टाइल में तव्हां ॻाईंदा आहियो जलाल चांड जो स्टाइल जलाल चांड जो स्टाइल में हाणे काफ़ी टाइम थियो आहे जलाल जेको अचे थो मदद घुरंदो मदद तव्हां सभिनी जी हुजे थोरी मदद कजोसि वीचारो ना पीनो आहे अदा गानो दोहिड़ो जीअं रवाज आहे दिलड़ी लगी यार सां वञी बे अख़्तियार हुन खे मुंहिंजे दर्द जी या ख़बर न का वो चार
आऊं रातों ॾींहां रड़ियूं कयां बिरह में बीमार यार तलबन मौला लातियूं तालिब सां तकरार हिते इश्क जा आज़ार हुते पिरी परवाह नाहे का हाय हाय तोसां दिलड़ी लगी वया मुंहिंजी ॿुधा छा मर्ज़िया तुंहिंजी ॿुधा छा मर्ज़िया तुंहिंजी तोसां दिलड़ी लगी वया मुंहिंजी ॿुधा छा मर्ज़िया तुंहिंजी ॿुधा छा मर्ज़िया मुझे ख्याल में लगे तो असांजी म्यूज़िशियन के ॻाल्हि न वठी असल में असांखे जेको हिन खां गानो ॿुधणो हो त जलाल चांडे जी आवाज़ में ॿुधणो हुयो पर हे ॿियो थी वियो न उहो ॿुधाए न अच्छा जलाल चाहे वो तो हरू भरू असां उनखे शागिर्द थी करे हरू भरू ओवर एक्टिंग कंदा अने उहो जलाल चाहे उहो ॿुधाए न अच्छा वो तो ॿुधाए चाहे तो महबूब तुझे माई कन्या जो वठी कुचो दून दाहूं कयूं दर्द मां खून रे खून जनवरी हुजे या जून थो मोचड़ा खावां तुंहिंजी मोहब्बत में हाय 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 बस यकीन कर सर जो मोल रू है ना वो भी मतलब जागने की कोशिश पे करे ठीक है सो असा नथा जान चाहिए ने करे ब्रेक था वठो जीपी पर से वक्त आए थे एकड़े मुख्तसर ब्रेक जो बदना सी ब्रेक डा मिलो था ब्रेक का पोए मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूअर्स एकड़े मुख्तसर ब्रेक का पोए असा वापस अची चुका आयो ए छादी करे जो उर्स मुबारक है लतीफ़ सरकार जो असां चाहींदासीं त लतीफ़ सरकार जो कलाम ॿुधो वञे इजाज़त आहे मां सभिनी जी इजाज़त हुजे त मां कलाम ॾा बिस्मिल्लाह आहे जल्दी क्यों न अथई चांहि न तयार थिए महिमान वीचारा ॾिसो इंतज़ार पिया कनि पाणी विझंदासूं पती विझंदासूं जिनमल सिलेमानी चांहि तयार थींदी पोइ वरी नेस्ले वारनि जो एवरीडे जो शाशे हिकिड़ो विझंदासूं चांहि तयार पर असां ऐसा ते कमतरी में लाया असां छो त असां महिमाननि जी इज़त नथी न तव्हांखे ठली पती थो ॾियां तव्हां खाई छॾियो अच्छा हे तव्हांजे दोस्ती वारो मामलो त तव्हां भले विड़ो पाण में को मसलो न आहे जी लतीफ़ सरकार जो को कलाम ॿुधणु चाहींदासीं लतीफ़ साईं जो वरी हाणे ॿियो कलाम ॿियो बि लतीफ़ सरकार छो जो लतीफ़ सरकार जो उर्स मुबारक आहे असां चाहींदासीं त वधि में वधि लतीफ़ सरकार जे कलाम खे ॿुधो संगारन जी सार मुझो जी जोरे छॾियो लोई वई लीड़ू थी मुदा मथे जावा नकी ओठी आयो नका ख़बर चार बावल हिन बंदवा मुझी लदऊं की न संभार तन दनारन खां धारा कटिया पई दी कैद में पाणई मोहत अग भरी थिया पाणई मोहत कुछ अग भरी थिया मता चवे खान बलोत हिन कमीनी मां कीन थियो उमर अदा जन जी यतमो पीर से मारू रहन वाली से
मुजरियूं त मलीर में मुजरियूं त मलीर में अलखिलियो पियन खीर से मारू रहन मलीर अलखिलियो पियन खीर से मारू रहन मलीर पांदियाणी सांगियाणी बेदियाणी आया ला पांदियाणी सांगियाणी बेदियाणी आया ला मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर कद पंजाणी बंदमा कद पंजाणी बंदमा ओ कद पंजाणी बंदमा कद पंजाणी बंदमा अलसियरे लाह जंजीर से मारू रहन मलीर आजियरे लाह जंजीर से मारू रहन मलीर पांदियाणी सांगियाणी बेदियाणी आया ला पांदियाणी सांगियाणी बेदियाणी आया ला मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर अदियो शाह लतीफ चे प्यालो नाल लतीफ चे ओ अदियो शाह लतीफ चे प्यालो नाल लतीफ चे अल पर दो रखना पीर से मारू रहन मलीर पर दो रखना पीर से मारू रहन मलीर सांगियाणी बांदियाणी बेदियाणी आया ला सांगियाणी बांदियाणी बेदियाणी आया ला मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर मरदा जल्दी यतमो पीर से मारू रहन मलीर वाह 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 तमाम बेहतरीन। अच्छा मुल्क हुआ तो मां जॾहिं लास्ट टाइम ॿुधो त अॼुकल्ह जेको ट्रेंड आहे उन ते हलियो पिया सूफ़ी कलाम में ॻायो था या सूफ़ीअ सां बि लाड़ो थियो आहे? माशाल्लाह माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि आहे। वाहिद रज़ा साहब लतीफ़ सरकार जो 273हों उर्स आहे ऐं यकीनन हिकिड़ी असां सभिनी सिंध वासियुनि जे लाइ जेके लतीफ़ सरकार खे चाहिनि था हिकिड़ो ख़ासि मुझे ख्याल में वीक आहे पूरो जेको सेलिब्रेट कयो वेंदो। तो इन वाले सां अव्हां जो छा ओपिनियन आहे त लतीफ़ सरकार जे पैगाम खे सम्झणु केतिरो ज़रूरी आहे? बिटाई फ़ख्र सिंध खे असां चऊं जेके सिर्फ़ु जेकॾहिं को शाइर चवंदो त इहे घटि लफ़्ज़ आहिनि तमामु वॾी शख़्सियत जेके सिर्फ़ु न पर जेकॾहिं तव्हां बैरून मुल्क जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ अमरीका ताईं जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ जो नालो वठंदो जेके उन सां फ़नून लतीफ़ा सां या इन सां मतिलबु शाइरो शाइरी या इन हवाले सां जेके तालुक़ रखनि था हर हुन में आहिनि हर ज़बान में हर दुनिया में हर कुंड कुर्छ में अहिड़ा ख़्याल जा माण्हू आहिनि पर शाह अब्दुल लतीफ़ जो नालो खणंदव त तव्हांखे उते इज़त मिलंदी त तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मुल्क मां आया। वाह वाह तमामु सुठी ॻाल्हि ऐं लाज़मी ॻाल्हि आहे त असांजे सिंध जो एॾो वॾो नालो आहे जो असां यकीन कयो कॾहिं कॾहिं त नालो खणंदे बि ॾकंदा आहियूं त का कोताही न थी पवे छो जो सूफ़ी थॉट सूफ़ी ॻाल्हि जेका माण्हुनि ताईं पहुचाई लतीफ़ सरकार उहा यकीनन
एतिरी वॾी आहे जो असां वटि वर्ड्स न हूंदा आहिनि त असां हुन ॻाल्हि खे एक्सप्लेन करे सघूं। बहरहाल ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं, बट वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ अव्हां कॉल्स बि करे सघो था, कोशिशि कंदासीं असां जूं कॉल्स वठूं, ऐं कलाम त बिल्कुलु जारी आहे, कचहरी खे बि अॻिते वधाईंदासीं। मिलूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो, ऐं असां वापसि अची चुका आहियूं। उमेद आहे त कलाम ऐं कचहरी ॿई शयूं मां सभिनी खे तमामु घणियूं पसंदि अची रहियूं हूंदियूं। सो बहरहाल मां चाहींदसि छाजे करे जो असां सभिनी जे लाइ हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे, ऐं फ़िलहालु इंस्ट्रक्शन्स बि इहे ई आहिनि त असां वधीक लतीफ़ सरकार जो जेको पैगाम आहे उनखे असां अॻिते पहुचायूं। त लाज़मी ॻाल्हि आहे, अव्हां जो हिकिड़ो वाहिद साहिबु हिकिड़ो पासो त कॉमेडी वारो त माण्हुनि खे ख़बर आहे, सीरियस पासो बि ख़बर आहे, पर वधीक अव्हांजे ख़्याल में माण्हू अव्हांखे कहिड़े पासे सां सुञाणनि था, कॉमेडी या सीरियस? मुंहिंजे ॻोठु जिथे मां रहां पियो, जेके मुंहिंजे पाड़े में रहनि था, या हाणे जिते अॻु में रहियो आहियां मां, उहे मूंखे वधीक सुञाणनि था, छाजे करे जो हू कहिड़ी नेचर जो मालिक आहे। ऐं टीवी ते त अक्सर कॉमेडी कई आहे, दुनिया सुञाणे कॉमेडी एक्टर रही आहे, पर हक़ीक़त इहा आहे त मुंहिंजी नेचर में कॉमेडी शामिलु हुई शुरूआत बचपन खां ई, मज़ाक़ सां मुंहिंजी लॻंदी हुई, पर इन जे हवाले सां मां करेक्टर शुरू में जेको करेक्टर कया, स्टेज ड्रामनि जे हवाले सां विलन जा करेक्टर कया। शुरूआत में मां विलन जो करेक्टर कयो मां, जंहिंमें मूंखे पहिरियों ड्रामो हुयो, सम्झो मुंहिंजो विलन जो करेक्टर हो सिकंदर भयो, असांजो डायरेक्टर जेको हिते बि डायरेक्टर रही वियो आहे, सिंध टीवी जो डायरेक्टर बि रहियो आहे। उन जी डायरेक्शन में स्टेज ड्रामो कयो, जंहिंमें मुंहिंजो विलन जो करेक्टर हुयो, ऐं उन विलन जे करेक्टर में मूंखे ॾाढो एप्रिशिएट कयो माण्हुनि, या तमामु बहितरीनु एंट्री ॾियणु सुठो, ऐं हौसला अफ़ज़ाई थी, इन जे करे मुंहिंजो शौक़ु वधियो। ऐं मां पर उन खां बाद जेको ड्रामो कयोसीं, उन खां उहो बि संजीदा गूंगे जो करेक्टर हो मुंहिंजो, तलाश ड्रामो जेको असां गूंगे जो इलाही माना कंटिन्यू हुयो, ऐं उन में ट्रेजिडी हुई, माना मेछनि ते पीउ मरे थो, वरी जेको आहे सो भेण दाड़ेल अचनि था विढ़नि था, इन जे हवाले सां जेका उनमें ट्रेजिडी हुई, त यकीन कयो त माण्हू रोई पिया। वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ो गूंगो माण्हुनि खे रोआरे, जो ॻाल्हाए बि नथो। इहो सवाल मां इन करे अव्हां खां कयो त हिकिड़ो कहिड़ो पासो आहे, छो जो मां अव्हांखे जॾहिं बि अव्हां सां मुलाक़ात थी आहे, ईअं अक्सर कमकार जे दौरान कॾहिं को कमु हूंदा ईअं थी वेंदी आहे मुलाक़ात, त हमेशह मां अव्हांजो सीरियस पासो ॾिठो आहे। लाइक स्क्रीन ते अव्हां जेतिरी कॉमेडी कयो था, रियल में मूंखे तव्हां ओतिरा ई सीरियस मालूम थिया आहे। न हक़ीक़त आहे इहा, हर जॻह ते कॉमेडी इतना आहे हूंदी, टीवी ते कॉमेडी मुंहिंजे ख़्याल में काफ़ी आहे। टीवी ते कॉमेडी ॿिया दोस्त जेके आहिनि, फ्री दोस्त कचहरी कंदा आहियूं, त उन टाइम ते हर माण्हू कॉमेडी कंदो आहे, मतिलबु एतिरी कॉमेडी न जो हर जॻह ते कॉमेडी, हर जॻह ते। जेको मूंखे चवंदा आहिनि त तूं जेको आहे सो मश्करो आहे, मां मश्करो न आहियां, मश्करा उहे आहिनि जेके शादियुनि में हिते हुते जिते किथे कचहरियुनि में वञी करे मश्करी कनि, उहो मश्करो। कॉमेडियन एक्टर मूंखे तव्हां चई सघो था, स्क्रिप्ट वग़ैरह मिलंदो ऐं उन ते कमु कंदा आहियूं, या को प्रोग्राम लाइव मिलंदो उन में कमु कंदा आहियूं, उहो अलॻि ॻाल्हि आहे टीवी ते कमु करणु। ज़रूर मां पाड़े में हिकिड़े दफ़ा हिननि जो पुछो वञी, अच्छा त मुंहिंजो हिते वाहिद रज़ा रहे थो, उनजो को एड्रेस ॿुधायो त उन्हनि माण्हुनि चयो त हिते वाहिद रज़ा को बि कोन थो रहे, हे चए थो मुंहिंजे पाड़े में ॼाण सुञाण। अच्छा पोइ मुंहिंजो भाई टीवी जो अदाकार आहे, हेॾो वॾो फनकार आहे, तव्हां हुनखे कीअं नथा सुञाणो? सोचे सोचे हिकिड़े मश्करो मां जो आयो बाबा चांहि वारो आहे, करे असां तुंहिंजा कस्टमर आहियूं, तंहिंजे करे मां तव्हांजी बेइज़ती नथो कयां साईं। हा, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, अच्छा मुर्क बि असां सां गॾु मौजूदु आहे, माशाल्लाह यंग आहे, हिकु त तव्हांजो नालो माशाल्लाह एॾो प्यारो आहे, ऐं अक्सर माण्हू कॾहिं कॾहिं छोकिरी वारे स्टाइल में न वठी वेंदा आहिनि, मुर्क मतिलबु जॾहिं क्लीन शेव थिए तख़लुस शायदि इन जे करे ॾिनो अथऊं जो मुर्क जेको माना सुबुह खां जीअं वेठो आहे त मुर्क ई थो रुॻो, मां पाण मायूस पियो थियां, शायदि मूं में को चेहरे ते लीका पातल आहिनि। सॼो नालो मुर्क महबूब अली नालो हूंदो, मुर्क पोइ तख़लुस खिलण जे करे मुर्कण जे करे वरी कंहिं मुर्क चई छॾियो हूंदो, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। अच्छा हूअं सूफ़ी रंग अव्हांखे कीअं लॻो, छो जो हाणे मूं ॿुधो आहे त सूफ़ी फ़क़ीरनि सां रही रही तव्हां बि सूफ़ी
हू भी आहे पर अॼुकल्ह साइड ते अॼुकल्ह फुकराई जाम पियो हले जिते ठीक अच्छा जी जी अच्छा हाणे माशाल्लाह उर्स मुबारक स्टार्ट थी वियो आहे लतीफ़ सरकार जी दरगाह ते त हिकिड़ियूं पंहिंजियूं तयारियूं हूंदियूं आहिनि अवां जहिड़ा जेके सूफ़ी फ़क़ीर आहिनि उन्हनि जो त वरी हिकिड़ो अञा हिकिड़ो एनर्जी वारो रंग साम्हूं ईंदो आहे जी, बेशक, है न सो हाणे वञण जो इरादो आहे इंशाअल्लाह ताला अचण वञण हितां ई आहे अच्छा अच्छा कीअं लॻंदो आहे सूफ़ी कलाम ॻाए करे छो जो मां अॻे हमेशह सूफ़ी दिलि रंग खे में ई सुकून रही ईंदो आहियां। आहे बसि असां जेको अलाए कहिड़ी दुनिया में हुयासीं जॾहिं असां हिन दुनिया में सूफ़ी रंग में आयासीं त असांखे अलाह साईं जा करम मुर्शिदनि जा शाह शहीद सूफ़ी शाह इनायत लतीफ़ साईं जेके बि सूफ़ी दरगाहूं आहिनि असांखे सुकून आहे जिथे जॾहिं वञूं था दिलि में यादि कयूं था त बि दिलि जो सुकून आहे उते वञूं था उते त अञा मज़ो ई ॿियो आहे सही चयो हुनजे नाम त सदको अञा हूअं बि उहो ई त जेकॾहिं सचो सरमस्त आहे लतीफ़ सरकार आहे या ॿिया असांजा जेके औलिया आहिनि बुज़ुर्ग आहिनि माशाल्लाह उन जी दरगाहुनि ते हिकिड़ी रौनक हूंदी आहे पर ख़ासि तौर ते हाणे जेकॾहिं अवां हीअ जेको उर्स मुबारक स्टार्ट आहे पहिरियों ॾींहुं आहे ऐं 273 हुई उर्स आहे त लाज़मी ॻाल्हि आहे हिन जूं जेके तयारियूं थींदियूं आहिनि पंहिंजी अक़ीदत पंहिंजो एहतराम वरी जेको माशाल्लाह सूफ़ी रंग आहे जे अवां कलाम था पेश कयो वाई काफ़ी यकतारो चपड़ी इहे सभई शयूं आहिनि जेके डायरेक्टली वञी करे लतीफ़ सरकार जो उन कलाम उन रंग सां मिलनि थियूं ऐं इहो जेको रंग आहे लाज़मी ॻाल्हि आहे हर कोई चाहे थो त असां हिन रंग में रंग जो हिन रंग खे ॿुधूं सो इन करे अव्हांखे असां अॼु मधु कयो आहे छो जो असांजे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे लतीफ़ सरकार वॾी हिकिड़ी ख़ासि शख़्सियत आहे हिकिड़ी ख़ासि ऐं उनजी अहमियत एतिरी आहे असां उनखे कॾहिं बि बयानु नथा करे सघूं सो असां चाहींदासीं त अॼु लतीफ़ी रंग ई हुजे ऐं लतीफ़ सरकार जा ई कलाम हुजनि सो हाणे कहिड़ो कलाम ॿुधाइणु चाहींदा हाणे कसीदो ॿुधायूं था मौला जी शान में मथां वरी ॿियो कलाम तव्हांखे ॿुधायूं था जी जी ज़रूरु जिस घड़ी जिस घड़ी कहते मोहम्मद कुल्लू वल्लाद सुन के फरमाते अली शान अल्लाह समद लम यलिद कहते हसन व लम यूलद कहते हुसैन फातिमा कहती व लम यकुल लहू कुफुवन अहद शाहे मर्दा शेर यज़दा शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला पता इल्ला ली ला सैफ इल्ला जुल्फ़कार जद नाम ते नाज करे दुनिया ओ जद नाम ते नाज करे दुनिया उस हस्ती दा नाम अब्बास जिद दर तो मिले परवेज शफा सबनू उस दर दा नाम अब्बास प्यो सदा झूले गाजी अलम तुंहिंजो
हुसैन जी ज़हरा जी दुआ जो तू आही समर सैयदन जे वेड़े जो तू आही अब्बास कमर ओ सैयदन जे वेड़े जो तू आही अब्बास घर में उमल बदीन जो दुआ घर में उमल बदीन जो दुआ पाक जन्म तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो आपो सदा झूले काजी अलम तुझो ओ पंज दीवानन ते आए पंज दीवानन ते आए खास करम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो या गाजी ही जवाद रोई बादाए तो तुझे दर या गाजी ही जवाद रोई बादाए तो तुझे दर हर मौलाई जी दिल जा मकसद पूरा कर हर मौलाई मलंग जी दिल जा मकसद पूरा कर मोमिन जी मुश्किल टारण मोमिन जी मुश्किल टारण आहे कम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो ओ पंज दीवानन ते आए पंज दीवानन ते आए खास करम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो जो सदा झूले काजी अलम तुझो सुभान अल्लाह तमामु बहितरीनु माशाअल्लाह ऐं इलाही माशाअल्लाह सुठी शाइरी क़सीदे मुबारक जी ॾाढो ॾाढो सुठो लॻो ॿुधी करे समातुनि ते जेको सहर तारी थिए थो सूफ़ी कलाम ॿुधण खां पोइ उहो वाक़ई सहर तारी थियो ऐं हिकिड़ो अंदाज़ बि वॾी वॾी मायने रखे थो भाई साहब बिल्कुलु हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे असांजो बि पंहिंजो भलो अंदाज़ आहे माशाअल्लाह तमामु सुठो आवाज़ सही छो जो हिकिड़ो शाइर जॾहिं शाइरी लिखे थो वरी हिकिड़ो कंपोज़र हुनखे कंपोज़ करे थो पर सॼो जेको कमाल आहे उहो आहे ॻाइण वारे जो वाह वाह जेको ॻाए थो या क़सीदो मुबारक मां पढ़ियो या अव्हां को सूफ़ी कलाम ॻायो था त यकीन कयो उन में जेको असल रंग जेको भरिजे थो उहो अव्हां जे आवाज़नि वसीले अव्हां जे सुरनि वसीले फिल थिए थो सो माशाअल्लाह तमामु सुठो अव्हां जो अंदाज़ आहे दुआ गुआयूं तला असल साईं अञा में वधीक अव्हां खे फन तरक़ी चवंदा ॾिए। आहिनि कुदरती गॉड गिफ्ट आहे हिकिड़ो कंहिं कंहिंखे मिलंदो आहे कंहिंखे अदाकारी जो आहे कंहिंखे होस्टिंग जो आहे ऐं कंहिंखे एक्टिंग जो आहे कंहिंखे ॻाइण जो आहे त इन हवाले सां हिकिड़ी एज़ ए गेस्ट महिमान हुजण जे नाते हिकिड़ी ॻाल्हि इहा त चांहि सां गॾु बिस्किट हूंदा आहिनि जेके असांखे न मिलिया अचो ॾुका असल में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे ₹10 ॾियूं था वञी वठी खाइजा अञा ॿी ॻाल्हि इहा जेकॾहिं चांहि सां गॾु बिस्किट न मिलिया आहिनि त जेकॾहिं चांहि सां गॾु तव्हांजे आवाज़ में थोरो बि हिकिड़ो गानो ॿुधंदासीं मूंखे ख़बर आहे तव्हां तमामु बहितरीनु हिन सुठो महिल ब्रेक मुंहिंजे कन में आवाज़ आहे ब्रेक ते वधो ब्रेक ते न न सची मज़ाक में न कीअं वठी ॾेखारियो ब्रेक पोइ ब्रेक खां पोइ ॿुधाइजो कोशिश कंदसि जी बि वर्ष वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं ब्रेक ॾांहुं मिलूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो अमांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम से मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी बि वटि मुख़्तसिर ब्रेक हुई असां वापसि अची चुका आहियूं फिर ॿीहर सभिनी खे भली कार चवंदासीं ऐं मां चाहींदसि कलाम ॿुधो
कलाम बाक़ाइदे ॿुधाए साईं सां मां पुछा कयां पियो मां चयो तव्हां भला रुॻो चपड़ी अख़्तर ते जेको मतिलबु फोक ॻायो था या शाइरी मतिलबु इहो गज़ल क्लासिकल या- या गज़ल बि ॻाइणु ईंदो आहे साईं चयो त मां ॻाईंदो आहियां पोइ ॾिसूं हाणे तव्हां गज़ल ॿुधणो या जेकी हाणे असां न अॼु छाजे करे जो लतीफ़ सरकार जो ॾींहुं आहे उर्स मुबारक उन जे आहे हवाले त सां। पोइ इन करे साईं जी दिलि जी ॻाल्हि आहे, उहो जान छुटी पई भाई साहब हिन खां करे वेठो हूअं छा थींदो आहे हूअं असां कचहरी वधीक कंदा आहियूं कलाम हूंदा आहिनि पर हिकु ॿ टे वधि में वधि एतिरा हूंदा आहिनि बट छाजे करे जो ॾींहुं इलाही ख़ासि आहे त असां चाहियूं था त कचहरी थोरी घटि कई वञे कलाम वधीक हुजे वरी इनशाला ज़िंदगी मौक़ो ॾिनो त वरी कचहरियूं सभु शइ मेला त पोइ मता ई रहंदा आहिनि मॉर्निंग शो आहे हमेशह कचहरी हूंदी आहे सो इजाज़त हुजे अव्हांजी त वाह इजाज़त आहे वाह। हाणे इहो जेको चांहि और चुप पर लतीफ़ सरकार जो कलाम हुजे लतीफ़ शर्त ई सरकार आहे जो कलाम गज़ल बि चपड़ी न गज़ल न कलाम है जी सजन तून चले जाऊं जिया तुझे आसरे अल्लाह सजन तुम चले जो सजन तुम चले जाओ जिया तुझे आसरे सब सपाड़ू सूरजू एक लहज़े मंझ लटे ओ एक दिल पर मोहन मटे जो लोक मटियो ता गोरियो गड चलता गुमराही अला गड चलता गुमराही जुदाई ता जसवो गड चलता गुमराही जुदाई ता जस ओ परे उभा पस पासे कयो पान खे आहे अरमान अजीबन जो मुख नाल न निया आहे अरमान अजीबन जो मुख नाल न नाल न नियाऊं है नाल न नियाऊं जिन जगा छजाऊं ओ नाल न नियाऊं आहे अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं ओ आहे अरमान अजीबन जो मुख नाल न नाल न नियाऊं जिन जगा छजाऊं ओ नाल न नियाऊं आए अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं ओ आए अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं बावार पुलन ते कटोरे सजाऊं ओ नाल न नियाऊं बावार पुलन ते कटोरे सजाऊं ओ नाल न नियाऊं हाय अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं ओ है अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं आ नाल न नियाऊं जिन जगा छजाऊं ओ नाल न नियाऊं हाय अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं ओ है अरमान अजीबन जो मुख नाल न नियाऊं नाजुक दागानी बेटे बचाऊं ओ नाल न नियाऊं ओ नाजुक दागानी बेटे बचाऊं ओ नाल न नियाऊं आए
अरमान अजीबन जो मुखे नाल न आए अरमान अजीबन जो मुखे नाल न ओ नाल न आऊं जिन जागा सजाऊं ओ नाल न आए अरमान अजीबन जो मुखे नाल न ओ आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं मिठड़े मुल्क मलीर ते रखते ओ नाल न आऊं आ मिठड़े मुल्क मलीर ते रखते ओ नाल न आऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं नाल न आऊं जिन जागा छॾाऊं ओ नाल न आऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं ओ आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं अदियूं शाह लतीफ के बिगड़ा गजाऊं है नाल न आऊं लालों लाल लतीफ के बिगड़ा गजाऊं हो नाल न आऊं अदियूं शाह लतीफ के बिगड़ा गजाऊं हो नाल न आऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं नाल न आऊं जिन जागा छॾाऊं ओ नाल न आऊं आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं ओ आए अरमान अजीबन जो मुखे नाल न आऊं ज़बरदस्त माशाअल्लाह तमामु माशाअल्लाह सुठो कीअं लॻो बेहतरीन, वाहिद साहब तमामु बहितरीन माशाअल्लाह अच्छा हूअं अहिड़े क़िस्म जी महफ़िलुनि में वेंदा आहियो टाइम हाँ, कढी ख़ासि तौर बिल्कुलु ते वेंदा आहियूं ख़ासि करे जंहिं वक़्तु असां स्टेज ड्रामा कंदा हुआसीं उन वक़्त में ईअं थींदो जो असां खाका बि हूंदा जीअं वैरायटी शो थींदो आहे पहिरियों गुलूकार निहारींदा हाणे हिकिड़ो गुलूकार जो मां नालो न खणंदुमि असांजो खाका बि हुजनि हुन बि जेको आहे सो तयारी करे आयो की वाह हीउ पहिरियों गुलूकार ॻाए वञे इन खां पोइ तव्हांखे ॾींदा वारो पोइ तव्हां अची खाका कजो हिकु गानो शुरू थियो ॿियो गानो टियों गानो जंहिंमहिल शुरू थियो त असां चयो साईं देरि आहे छा आहे घणा ॻाईंदो छा त चोथों पंजों छहों राति जा 4 थी विया असां हेठां बीठा आहियूं असां त भई माण्हू असर सभु वारो उथी कॾहिं विया ईंदो? माण्हू उथी विया हिकिड़ा निंड था कनि पिया भला हे फ़नकार जो छा इरादो आहे असां सभिनी खे निंड ॾेई सामान खणी ईंदो पोइ असांखे न मिलियो वारो सॼी राति फनकार ॻाईंदो रहियो न मिलियो ऐं सूफ़ी फ़क़ीर माशाअल्लाह ॻाए थो पियो न ॾिसो हाणे काफ़ी गाना ॻाया अथसि त अञा गलो हुनजो खुलंदो वेंदो आहे अञा त खुलंदो आहे गुलूकार जो मतिलबु गलो अञा मतिलबु खुलंदो वेंदो ॻाइण सां सही था चओ जेकॾहिं तव्हां हिनखे शाम ताईं ॻाराईंदो न त हीउ ख़ुशि थींदो असल में छा आहे त हिननि जी रियाज़त माशाअल्लाह। आहे हिननि जो एक्सपीरियंस आहे ही सॼो ॾींहुं माशाअल्लाह ॻाइनि था हा। उहो सॼो नतीजो साम्हूं आहे न माशाअल्लाह। त अॼुकल्ह त कैसेट जो दौरु आहे बाबा हणो ओॾां USB फॉरन 1 2 3 गानो ख़तमु महिमान घर अॼुकल्ह ईअं थी वियो आहे न स्टेज ते वञो अक्सर ईअं बि थींदो आहे त को महिमान परफॉर्म पियो कंदो आहे ख़बर पवंदी आहे त कंप्यूटर में एरर अची वियो उते टक टक टक
तॾहिं पोइ इहे ख़बर ज़िक्र पवंदी आहे त लिखो ही छा आहे। त लाइव ॻाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। मज़ो ई पवंदो आहे सही, छो जो लाइव में सॼियूं शयूं तव्हां वटि आहिनि, बल्कि लाइव में अञा वधीक हिकिड़ो तव्हां रिकॉर्ड शइ कराए आहियो, वरी जॾहिं हुनखे लाइव परफॉर्म था कयो त अञा वधीक हुन में चाहत, अञा वधीक ख़बर बि जुनून, पए अञा थी, वधीक ख़बर बि हिकिड़ो त कैरियर करे रख करे थधो पाणी न आहे पीअणो, जेको आहे गरम पाणी पीअणो आहे, ईअं मतिलबु केयर करे पोइ अची हिकिड़ो केसट करे वेंदा, उन टाइम आवाज़ु सही आहे हुननि जो, सही। पर ही मतिलबु हमेशह जंहिं महिल तव्हां ॻाल्हाईंदो हुनजो आवाज़ु ईअं ई हूंदो कड़कणो। बिल्कुलु सही चयो इहो जेन्युइन मतिलबु सही चयो आहे। सो ब्रेक जो टाइम आहे व्यूअर्स, ऐं ब्रेक ॾांहुं वधंदासीं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं प्रोग्राम खे, रहिजो असां सां गॾु। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुए असां वापसि अची चुका आहियूं। उमेद आहे त अॼोको प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो। बहरहाल भाई साहब, तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं पियो लॻे शो? तमामु बहितरीनु। बसि मूंखे ॻाल्हि रुगो जेकॾहिं यादि न अचे, कहिड़ी यादि? जेको गुलूकार असां तादी कई उनजे करे त हीअ बि गुलूकार आहिनि, त पोइ ॾुखो थिए थो, मूंखे उन टाइम वारो न मिलियो, स्टेज भलो, माण्हू सुठा, असांखे वारो न मिलियो। अॼु बि न मिलियो आहे। और इहे साड़ में ख़बर अथव हिननि छा अॼु कयो? मिलिया। हाणे तव्हां ॿीहर कजो न, त पोइ हिननि खे कॾहिं वारो न ॾिजो, जॾहिं ॿीहर अचनि न प्रोग्राम। जेकर मूंखे कंहिं वारो मिलियो ईअं त पोइ ड्रामे खे डिघो कंदासीं, ठीकु आहे, बदिलो वठंदुमि। इंशाल्लाह इंशाल्लाह। न असां कोशिशि कंदासीं नेक्स्ट वीक में वरी ऑर्गेनाइज़ कयूं, ऐं सकाफ़त जो ॾियारो आहे, अञा इलाही रंग अचण वारा आहिनि प्रोग्राम में। सो इंशाल्लाह पूरी टीम वरी इकठे हूंदासीं, गुफ़्तगू हूंदी, कचहरी हूंदी, कीअं कीअं बिल्कुलु सर, हीअ ख़बर अथव जेको किसो ॿुधाए पियो, पोइ हिनखे साड़ में रिन बदिलो अथऊं। हाणे जंहिंमहिल फनकार खे निंड पिए पोइ सॼी राति वेही हुनखे खिलायूं, सुम्हणु न ॾिनऊं। हाणे तव्हांजो ख़ैरु न आहे, असांजी ज़िमेदारी न आहे, अॻिते असांजी ज़िमेदारी न आहे। अलाह सभिनी खे तव्हांखे पंहिंजी पनाह में रखे, छो जो वरी तव्हांखे चांहि वांहि जो कप पीअणो आहे भाई साहब सां गॾु। सो कलाम कहिड़ो ॿुधाइणु चाहींदो? सूफ़ी साज़ खे सम्झण त ॾुखियो हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। सम्झी त वियाऊं। हा बिल्कुलु बिल्कुलु। रैस अली शेर भट्ट साहब, दुबई खां, सऊदी खां अदा सजाद अली, बा मज़हर, अदा अली हैदर, बा अकबर मशरी, तारिक, सॼी संगत जेके ॾिसनि पिया उनजे नाम कलाम। सूफ़िन संदेस सां के मरूरियाण, सूफ़िन संदेस सां के मरूरियाण, अड़ो तहरान जो पसी अहदियत उञाण, वली मोहम्मद मेर मजा मुखे बिरह ॾेखार मबाण, ओ किली उत खटियाण कमद पातो कुर्ब जो। सूफी सदा सौद में आशिक पुछल नहीं, सूफी सदा सौद में आशिक पुछल ईद, ओ तलबरी तौहीद बी बोली बोलन की नकी। सूफी साफ का दोई वर्क वजूद जो, सूफी साफ कयो दोई वर्क वजूद जो, तिहां पोए थियो जियरे पसण पिरिय जो। सूफी जे सौद साज़ के समझण त ॾुखियो आ, सूफी जे सौद साज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, सूफी जे सौद साज़ के समझण त ॾुखियो आ, सूफी जे सौद साज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त ॾुखियो आ, सूफी जे सौद साज़ के समझण त ॾुखियो
मोहब्बती मिजाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको पंजे तो पंजे पनल यार का सजदो अदल यार का सजदो पंजे तो पंजे पनल यार का सजदो अदल यार का सजदो हुनर यार के सजदो ननी हजी नमाज का समझा तुझको ननी हजी नमाज का समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको इके राहे तेर थी आयो ऐतड़े इके राहे तेर थी आयो ऐतड़े इन दर्द जे दम साज के समझा तुझको इन दर्द जे दम साज के समझा तुझको इन इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको सूफियत साउंड साज के समझा तुझको इन इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको इके रहता जे तो अंदर में पया बोले इके रहता जे तो अंदर में पया बोले अंदर में पया बोले अल्लाह जे आवाज के समझा तुझको अल्लाह जे आवाज के समझा तुझको इन इश्क दे अंदाज के समझा तुझको इश्क दे अंदाज के समझा तुझको सूफियत तेर बेर के तो मर्द परूरे सूफियत तेर बेर के तो मर्द परूरे कुफेरियत तेर के तो मर्द परूरे कुफेरियत तेर के तो मर्द परूरे वाह ज़बरदस्त सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे मां सही चयो दिलि जो आवाज़। भाई साहब लेकिन इश्क खे कॾहिं जेकॾहिं पढ़ियो हुजे त इश्क बसि मालिक जे ज़ात सां आहे हिकिड़ो जुनून आहे जंहिंजी हद एतिरी आहे जो उहा हद बि बेहद आहे ऐं उन हद खे बि नथा मापे सघो त इश्क जेकॾहिं इंसान खे थी थो वञे पंहिंजे रब सां त हुनजी हद छा हूंदी बहरहाल अवां जो जेको तबले ते वेठो आहे दुहिल मुंहिंजे ख़्याल में हिनखे सिंधी में दुहिल चवंदा आहियूं ढोलक ते वेठो आहे माशाल्लाह कमाल माशाल्लाह ढोलक नवाज़ जो वरी बेचारो पघिरजी वियो आहे वॼाए एतिरी एनर्जी सां छो जो लाज़मी ॻाल्हि आहे पूरी बॉडी जी फोर्स लॻी सर्दी मौसम में एसी बि हले थी पोइ बि पघर आहे पोइ बि पघर आहे यानी कि जुनून सां वॼायो आहे हिननि जी कैफ़ियत खे बि सम्झणु ॾुखियो आहे अवां सही चयो जे हेॾा हिकिड़ी कैफ़ियत हीअ त असांखे आवाज़नि वसीले सम्झ में अचे पई छो जो वर्ड आहिनि हिकु लफ़्ज़ आहिनि असां हुनखे ॿुधूं था सम्झूं था छो जो असांजी ॿोली आहे पर जेको हीअ अंदाज़ आहे इनखे वाक़ई सम्झणु ॾुखियो आहे ऐं हिकिड़ो सुरीलो इंसान ई सम्झी सघे थो माशाल्लाह अवां जेको तालमेल आहे कमाल आहे तमामु बहितरीन मज़ो अची वियो एप्रिशिएट था कयूं साईं ढोलक नवाज़ साहब माशाल्लाह तमामु बहितरीन तमामु सुठो अंदाज़ ऐं वॾो कंट्रोल कयूं वेठा मां पाण ते जो माना छो जो इज़त मिली आहे महिमान थी वेठा आहियूं त असां ड्रामनि में नचंदा आहियूं ॻाईंदा आहियूं पर हिन भेरे इज़त मिली आहे इन करे ज़ब्त कयूं वेठा पाण ते न त दिलि थी चए वरी अचां वरी हुनखे शुरू करे काई ॻाल्हि आहे हिते हर शइ जी आज़ादी आहे तव्हां आज़ादी हणी आहे सघो था ॾिसो के बि हणे चांहि बि मिली वरी हाणे
इनजे करे महिमान करे विहारियो तव्हां चयो महिमान आहे त इन करे थोरो महिमान जे ॿीहर हीअं कंदासीं न लफ़्ज़ मां मैनेजमेंट खे चवंदसि तव्हांजी कुर्सी हिते रखनि था मेज़बान थी वेझो ठीकु न आहे न पोइ तव्हां आज़ादु आहियो न ईअं नथो चवे चए थो ॿिए दफ़े मूंखे इज़त न ॾिजो पोइ थी ड्रामो सघे ड्रामो ड्रामो न पोइ ईअं कंदासीं वाइस तव्हांखे त साहब उन होस्ट मां पंहिंजे न औकात में हूंदसि रखियो आहे न ॾिसो असां तव्हांखे पंहिंजे औकात में रखियो तूं चाहे बाबा हिन ढोलक वारे जो वॼण एॾो त भलो आहे जो मुंहिंजा बि पघर कढी छॾिया अथई चवां थी न जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे तूं त बाहि ते बीठो हुई तुंहिंजा पघर निकिरंदा ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे सुर त हारमोनियम सां थो मिले न इन खां बिना काथे केरु पकड़ींदो कुझु बि हा इहो स्केल ज़रूरी सॼो कुझु एपिसोड हिन सां हुनखे थो बि मिले। एपिसोड कयूं था न त दिलि में कंदो भाउ तव्हां बि कमाल जो माशाल्लाह जेको आहे सो हारमोनियम वॼायो था ऐं हक़ीक़त ॿुधायांव जेकॾहिं अक्सर असां जॾहिं कंहिं कलाम जी रियाज़त पिया कंदा आहियूं असांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे हारमोनियम वाहिद वसीलो आहे जंहिंजे ज़रिए तव्हांखे ख़बर पवंदी आहे त सुर खे किथे छिकणो आहे किथे रखिणो आहे किथे तव्हां अप वञो किथे तव्हां डाउन वञो सो सॼो जेको कमु आहे उहो हिते वरी हारमोनियम जो स्टार्ट थी थो वञे ऐं माशाल्लाह सो तव्हां बि तव्हांजो कमाल त लाज़मी ॻाल्हि आहे उहो त सभिनी जे साम्हूं सभिनी जो आहे बहरहाल सभिनी जी तारीफ़ थी वई हिन जी बि तारीफ़ थी वई ॿिनि भाऊ गुलूकारनि जी तारीफ़ थी वई हे वीचारो परेशान आहे अॻे हूं वीचारो आहे अञा ॻाढ़ो थींदो आहे त मूंखे छो आहियां मुंहिंजी तारीफ़ न कयूं सफ़ा न हिननि जी तारीफ़ बि मां हमेशह इन खां पहिरियों प्रोग्राम्स थी चुका आहिनि छो जो हमेशह उनखे इंडिविजुअल मौक़ो मिलंदो आहे अॼु माशाल्लाह गॾु पिया ॻाइनि त लाज़मी ॻाल्हि आहे त सॼी परफॉर्मेंस अमां टिनी जे हिन पासे इशारो आहे त इट मीन्स अमां सभई हुन में कंबाइन आहे सो के सभिनी जी वॾी महिरबानी कंदासीं त ॿुधो न अॼोके प्रोग्राम में त ॿुधोसि न आख़िर में मिली करे कोशिशि कंदासीं छो जो वक़्तु इलाही महदूद आहे इजाज़त बि वठणी आहे ईअं न थिए जो वरी पोइ बाद में चवंदा हाणे कुर्सी त उथो था उथारियो तव्हांखे सो वरी महिरबानी लख थोरा मुंहिंजा ख़ैर सभिनी जो असां गॾिजी करे महिरबानी कयूं था तव्हां बि मेज़बान आहियो माशाल्लाह वॾी महिरबानी वाहिद रज़ा साहब लख थोरा मुंहिंजा हिन ख़ासि प्रोग्राम में मां जॉइन कयो कोई पैगाम ॾियणु चाहींदो पैगाम इहो ई ॾियणु चाहींदासीं त गिव रिस्पेक्ट एंड टेक रिस्पेक्ट इज़त ॾियो ऐं इज़त वठो ठीकु आहे अव्हां कलाम जे वसीले असां कलाम जे बिल्कुलु वसीले सो वॾी महिरबानी अव्हां टिनी मौज़ूद महिमाननि जी अव्हां जेके ॿ साथी आहे उन्हनि जी बि थोराइती आहियां अव्हां सभिनी जी थोराइती आहिनि हुन प्रोग्राम खे ख़ासि ठाहिण में अव्हां मदद कयो उमेद आहे व्यूवर्स अॼोको प्रोग्राम अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो इनशाला ज़िंदगी मौक़ो ॾिनो ऐं ज़िंदगी मोहलत ॾिनी त सुभाणे वरी अव्हां जे लाइ हिकिड़ो नओं प्रोग्राम हूंदो कुझु अलॻि हूंदो सो उमेद आहे त उहो प्रोग्राम बि अव्हां सभिनी खे तमामु घणो पसंदि ईंदो हीउ प्रोग्राम अव्हां डाउनलोड करे सघो था सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते वञी करे फेसबुक ते वञी अव्हां सर्च कंदो पंहिंजे कमेंट्स ॾेई सघो था पंहिंजी राय ॾेई सघो था लाइक करे सघो था शेयर करे सघो था ऐं पिक्चर्स वग़ैरह सॼियूं अपडेट्स असां सलाम सिंध जे ऑफिशियल फैन पेज ते असां ॾेई छॾींदा आहियूं सो जेकॾहिं काई बि ॻाल्हि अव्हांखे वणे थी त दिलि खोले फीडबैक अव्हां ॾींदा कयो जेकॾहिं शेयर करे सघो था त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे पंहिंजे दोस्तनि सां मिटनि माइटनि सां शेयर कयो सुठी ॻाल्हि आहे छो जो सुठियूं शयूं आहिनि त लाज़मी ॻाल्हि आहे शेयर करणु खपनि सो इनशाला सुभाणे मिलंदासीं तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ साईं असांजा बाबा ताला साईं जोक शरीफ़ वारा गादनी चिन ॾिसी रहिया आहिनि बाबा अकबर साईं बाबा इमदाद साईं मज़लूम साईं अदा सजाद हुनड़ ऐं अदा सलीम चना सॼी संगत जेका ॾिसे पई रबर रस जराह में अची जोक धणी रबर रस जराह में अची जोक धणी आऊं तव्हां जी आहियां पेरनि जी पणी दाता घुरां दान तो दर ते सैन हणी ॿियो पचकणी हिन बहावल बदकार खे मीरापुर जी बाजती मीरापुर जी बाजती गम वहम सब विया ज़ातीअ जे ज़ौक़ मां खुली कल्ब पिया उकदा दौर दुनिया जा सूफ़ी साफ़ कया वली मुहम्मद मतलब थिया जो वरिया वर्क विसाल जॾां बि जोक शहर विच नसीब मिलम जॾां बि जोक शहर विच नसीब मिलम तॾहिं मार मनी नगारा हादी को अर्फ पढ़ायम समझ गिदुम सिर सारा हजार किताबां सिफत कोई हिकई नूर नज़ारा अब विचू अल्लाह ॾिठुम सुण शाह रखियल सतार थियम सिर सारा शान शहीद तुंहिंजो आला मीरा शहीद
शान मुर्शिद तुझो वाला मीरापुर वाला ओ अल्लाह जी तोते आए इनायत ओ आए इनायत अल्लाह जी तोते आए इनायत ओ आए इनायत ओ अल्लाह जी तोते आए इनायत ओ आए इनायत ओ वक्त दियो तुझो वाला शान मुर्शिद तुझो आला मीरा वो शान शहीद तुझो आला मीरा वो फैज़ तुझो आहे हर हंध जारी वो हर हंध जारी वो फैज़ तुझो आहे हर हंध जारी वो हर हंध जारी वो फैज़ तुझो आहे हर हंध जारी पुर प्यारी तो प्याला पुर प्यारी तो प्याला मीरापुर ओ मीरापुर वाला मीरापुर वाला मीरापुर वाला मीरापुर वाला मीरापुर वाला मीरापुर वाला ओ शान शहीद तुझो आला मीरापुर वाला ओ शान शहीद तुझो आला मीरापुर वाला ओ दर तुझे ते ओ मुझा मुर्शिद